बुछेरी जे मसलन जो रेलवे जा जेके गाड़ियुनि जा स्टाफ बहाल करण, बैंक जो न हुजण, ATM मशीन ॿिया मसला जेके उन्हनि जे हल जे लाइ हिननि एहतजाज कयो आहे। अचो त हिननि खां पुछूं त हिननि जा कहिड़ा मसला आहिनि। बुछेरी जा खोड़ सारा मसला आहिनि। अहम मसलो त हिते 1915 खां रेलवे स्टेशन बहाल आहे, का बि गाॾी कान थी बीहे। जेको शेख रशीद जो ऐलान थियो आहे बुछेरी जो फाटको बंदि करण लाइ, ऐं अहम फाटको आहे, इनखे दरवाज़ा हया वञनि, बंदि कयो वेंदो त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मसलो आहे हेॾो वॾो शहर आहे, हिते काफ़ी माण्हू जेके अकाउंट होल्डर आहिनि ऐं पगारदार आहिनि, पर हिते बैंक ऐं ATM जी का बि सहूलियत न आहे, जंहिंजे लाइ असांखे नवाब शाह या दौड़ परे वञणो पवे। उन में दवाउनि जी बि खोट आहे, काफ़ी मसला आहिनि जेके असां मसलनि जे हल लाइ पाकिस्तान खे हुकूमत खे गुज़ारिश कयूं असां मसला हल कया। बुछेरी में जेको आहे सफ़ाई सुथराई जा निकासी जे मसइलनि खे हल कयो वञे, हिंदू कम्यूनिटी जे कब्रिस्तान जो मसइलो आहे उनखे हल कयो वञे। कैमरामैन वसीम सतू सां गॾु वारिस सतू।